अय्युमा इमरातिन मातत व ज़ौजुहा अन्हा रादिन दखलतिल जन्नह। साईं फरमाइनि था उहा औरत जंहिं पंहिंजे मुड़स खे राज़ी कयो, जेॾी महिल मरी वई आहे मुड़स चवे थो त मां इन ॾों राज़ी आहियां, हेॾो मरंदी होॾो जन्नत में दाख़िल थींदी। तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे। मुझे आका फरमायो, मुझे सुहिणे लजपाल नबी फरमायो, जेका औरत पंहिंजे मुड़स खे राज़ी करे वफ़ात कई थी करे थी, हेॾो मुई आहे, हेॾो जन्नत जा दर उन जे लाइ खुली विया। ॻाल्हि सम्झो? हाँ, सुभान अल्लाह। औरत हिकिड़ी महबूबन जी ख़िदमत में आई, या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त मुंहिंजे मथां मुड़स जा हक़ कहिड़ा आहिनि। साईं फरमाइनि था तुंहिंजे मथां मुड़स जा हक़ इहे आहिनि जो जीअं मुड़स तोखे चवे उन जी फर्मा बरदारी कर। जे मुड़स मौजूद हुजे तो उन्हें जी मोकल खां सवा नफली रोज़ो भी न रखो। नफली रोज़ो इबादत आ, पर मुड़स जी मोकल ना है। मता उनके ख्याल थे, मता ख्याल थे उनके ख्वाहिश पूरे करण जो। औरत रोज़ेदार हुजे, इन जे करे रोज़ो रखे त मुड़स खां मोकल वठी पो नफली रोज़ो रखे। फर्जी रोज़ो रखणो, नफली रोज़ो मुड़स जी मोकल वठी पो रखे। साईं फरमाइनि था त जेकॾहिं मुड़स इजाज़त नथो ॾिए त उनखे नफली रोज़ो रखण भी जाइज़ नाहे। मुड़स जी मोकल खां सवा घर खां ॿाहिरि न निकिरे। साईं फरमाइनि था जेका औरत मुड़स जी मोकल खां सवा घर खां निकिरे थी, जेसी निकती आ वरी जेसी मोटी घर नथी अचे तेसी ताईं 70,000 मलाइक उन ते लानत वसाईंदा रहनि था। फिटकार थी वसे, लानत थी उन जे मथां वसे जेका मुड़स जी मोकल जे बिना पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिती आहे। अॼु छा हाल आहे? मुड़स वियो ऑफिस में ऐं अधी पाती इहा कारी बुरकड़ी इहा वई, हुन घर में हुन घर में हुन घर में ॿिलीअ वांगुरु 7 घर घुमंदी। ख़ुदा जी बानी तूं घर में वेही अलाह जो ज़िक्र कर।